तो कौन था जने छोजो हुनन के दुनिया था पैसा वठना है तवा दिठो त ही मुसलसल इन दी जंग पे हली ईडे में वारन जी आई अवाम पंजो पाकिस्तान तहरीक इंसाफ वारन जी इन कुर्सी ते जेका जंग हली पे उन्हें के मोड़ जे लाए थोड़ी बड़ी बरसातू पयूं उन्हनि के न डैम ठाए आई सजी सिंध के हथ सां बोड़ाए आई दुनिया के यो दस्यो त असा जी सजी सिंध बुडी वई आ असा जा मानू दुख ते वेठा है त हिनन सजी असा रोडन ते वेठा आसीं असा जूं न्याणियूं असा जूं माइरूं असा जूं भेनरूं असा जा बुजुर्ग सब उन कैंपन में पनाह गिरन तरह रहण लॻा जॾहिं गॾियल क़ौम जो जनरल सेक्रेटरी हिते पाकिस्तान में अचे थो ऐं सिंध खे ॾिसण अचे पियो त हिननि कीड़े रुपयनि जा कीमती गालीचा वठी ऐं उहे उन ते फर्श ते विछाया त जे गॾियल क़ौम जो सेक्रेटरी उन तां टपे पर हुननि खे आईनो ॾसियो त तव्हां बि बरसाति जो पाणी उन जो तव्हां सही तरीक़े इस्तेमालु न करे सघियो ऐं सही सिंध खे ॿोड़े छॾियो अथव पर अफ़सोस सां चवणो थो पए हिननि खे इहो मौक़ो तॾहिं मिले थो त असां में उहो शौर कोन्हे 5 सालनि खां पोइ हर मुल्क जी इलेक्शन थींदी आहे ऐं इलेक्शन में हर माण्हू इलेक्शन में हिसो वठंदो आहे जेकॾहिं तव्हां 5 सालनि में जेके 5 साल तव्हां रो था पिटियो था 5 सालनि में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो अचे थो इलेक्शन वारो ॾींहुं उहो तकीन सां थो चवां हिन स्टेज तां वॾे आवाज़ थो चवां जेकॾहिं तव्हां उन ॾींहुं पंहिंजी दिलि मां ख़ौफ़ ख़तमु करे ऐं हिन मासूम ते रहम करे जेकॾहिं तव्हां वोट जो सही इस्तेमालु कयो मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां अॼु खां पोइ तव्हां वटि बरसाति न ईंदी तव्हां जा बचड़ा तव्हां